अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तफ़सील सां तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त हाणे ॿ ॾींहं खां पोइ ईंदी। इन में छा वाक़ई रेस गफ़ार ख़ान हाणे सभिनी खे ख़तमु कंदो जेका हुन धमकी ॾिनी हाकिम ख़ान खे त मां तोखे ओठे ऐं कमाल ख़ान खे ख़तमु करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। छा हू नेक्स्ट एपिसोड ड्रामे जी आख़िरी किस्त आहे? तफ़सील सां तव्हांखे ॿुधाईंदासीं त आख़िरी किस्त हाणे कॾहिं ईंदी इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। त ऐं वारिस ऐं जेको आहे हाणे हैबत के ज़ाहिर करण में कामयाबु थींदो त उहो गद्दार आहे। छा रबन ओठे जे हथां मार खाई वेंदो या रबन इहा सम्झी चुको आहे त नेक्स्ट एपिसोड में हुनजो आख़िरी टाइम आहे। हिन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शाहिद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त हिनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं त हाणे रईस गफ़ार ख़ान सिधी ॻाल्हि करे छॾी त बाबा मां तव्हांखे ख़तमु करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे हाकिम ख़ान मोटी वेंदो। हाकिम ख़ान इहो बि कोन ॿुधायो त रईस गफ़ार ख़ान खे तुंहिंजो सालो मूं वटि ॿधलु आहे। उन खे बि हू क़ैद करण जी कोशिशि कंदो हाकिम ख़ान। ऐं ॾिसंदो तव्हां त हाणे ओठो ऐं कमाल ख़ान अन करे हिकु ॿ टे किस्तनि जे अंदरि रबन खे पकिड़े करे मीरा सां गॾु वठी ईंदा रईस गफ़ार ख़ान जो ॻोठु। लेकिन जेका रईस गफ़ार ख़ान जा जेका माण्हू आहिनि इहे ॿ टे हैबत सां गॾु जेका तव्हां ॾिठा हिन किस्त में बीठा हुया इन खे ख़रीद करे छॾंदो ओठो ऐं कमाल ख़ान। इहे जेको आहे वफ़ादारियूं कमाल ख़ान सां कंदा रईस गफ़ार ख़ान जे ख़िलाफ़ु थी वेंदा। हैबत सां गॾु इहे हाकिम ख़ान खे ऐं जेको आहे कमाल ख़ान जा माण्हू थी वेंदा ऐं रईस गफ़ार ख़ान जे ख़िलाफ़ु थी वेंदा गद्दारी कंदा। पोइ वारिस खे सॉरी रबन खे कुटको ॾींदा हिते वठी ईंदा मीरा खे बि रईस गफ़ार ख़ान जो ॻोठु। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे उहो वॾो कमाल ख़ान इन्हनि जे मथां ज़ुल्म कंदो लेकिन कुझु किस्तनि खां बाद। लेकिन हाणे जेको आहे हाकिम ख़ान सम्झी चुको आहे रईस गफ़ार ख़ान असांखे कान बख़्शींदो। वीडियो पुॼाणी ते